तुंहिंजे मुंहं ते थींदियूं ज़ाहिर तुंहिंजो घाटु लहराईंदियूं तोखे कातुल ठहराईंदियूं तोखे कातुल ठहराईंदियूं। बाशऊर मेयर वासियो ऐं सॼी सिंध अंदरि साफ़ वॾी ज़्यादतूं आहिनि। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो मेयर प्रेस क्लब ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते साफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि कारकुननि हथ में प्ले कार्ड खणी मेयर प्रेस क्लब जे सदर एच यू जे अॻुवानी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी नियाज़मंद भट्टी, प्रेस क्लब जनरल सेक्रेटरी एच यू जे मेंबर ज़िला मेंबर जमील अहमद मैसर, प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर एच यू जे ज़िले मेंबर रियाज़ चांडियो, अब्दुलाबाद कार अॻुवान सिकंदर सोडर, क़ौमी अवामी तारीख़ जे मरकज़ी सीनियर नायब सदर एडवोकेट मुनवर जतोई, SUP जे अॻुवान अब्दुल हमीद सुमरो, गुलाम हुसैन पान मुर्तज़ा परवियन जी अॻुवानी में मेयर प्रेस क्लब पिंड ईद जे शहीदनि सहाफ़ी अली शेर राजपुर जे क़त्ल ख़िलाफ़ कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो वियो। मुज़ाहिरीन घंटा घर चौंक ते पहुची निपटण समय 1 कलाक रहणो आहे। मुज़ाहिरीन सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवान खिताब कंदे चयो त पिंड ईद जे सहाफ़ी अली शेर राजपुर खे टाउन चेयरमैन बेगुनाह क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो आहे। सहाफ़ी अली शेर राजपुर जो क़त्ल सहाफ़ती कलम जी नोक खे झुकाइण जी साज़िश आहे। सचो ऐं ईमानदार सहाफ़ी जान त ॾेई सघे थो, पर हक़ ऐं सच खे लिखण लाइ कॾहिं बि कोन ईंदो। हिननि चेतावनी चयो त जेकॾहिं बासर जवाबदार खे गिरफ़्तार न कयो वियो त सॼी सिंध में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु रिपोर्टर अब्दुल वहीद मैसर, सोच वेब TV न्यूज़ मेयर।